मुझा सीनियर उस्ताद साहिबान मुझी साफ़ी बिरादरी अस्सलाम वालेकुम। साईं अर्ज़ु इहो त जीअं त 18 तारीख़ ते असांजी PTLF जी इलेक्शन थी 18 अक्टूबर ते, उन में असांजे उस्ताद दोस्त पैनल जो उन वक़्तु जेको सदर हुयो, जंहिंजे पैनल में असां क़यादत में कढ हुयासीं साईं हाजम सियाल साहब। खटण खां बाद में साईं जन जी पोज़ीशन ठही, साईं जन ज़िले ते हलिया विया। ज़िले ते वञण खां पोइ साईं जन जो मुसलसल असां सां जेको वर्ताव रहियो आहे उहो माटेली माह वारो रहियो आहे। असां कोशिशि करे उनखे मामलनि खे बिगड़ण जे इन मरहल में न वञणु पिया चाहियूं, पर साईं जन असांजी ॻाल्हियूं क़तन कोन ॿुधियूं ऐं असां टोटल 9 जेके बि पैनल में उमेदवार हुआसीं, साईं जन जे वञण खां पोइ 8 बचियासीं। 8 में 4 साईं जन जे साइड ते बीठा आहिनि, 4 असां पाण गॾु बीठा आहियूं। हाणे कल्ह साईं जन हिकिड़ो गैर क़ानूनी हिकिड़ो अमल कयो आहे, क़दम खयो आहे, जंहिंमें हिननि पंहिंजी राति जे ऊंदाईअ में चंद दोस्त घुराए हिननि मीटिंग करे उन में पंहिंजे अज़ीज़ खे, पंहिंजे ज़ात वारे खे, साईं एजाज़ सियाल जेको असांजे पैनल में जनरल सेक्रेटरी जी सीट ते हुयो, उनखे सदर करे नॉमिनेशन करे असांखे इन्फॉर्म बि न कयूं। ईअं ॿियनि दोस्तनि जी ज़बानी ख़बर पई त बाबा असां त जेको आहे त पैनल ठाहे छॾियो आहे। उन ते असां एतिराज़ वारियोसीं त बाबा असां त मुसलसल तव्हांखे इलाज बि कंदा रहिया आहियूं, चवंदा बि रहिया आहियूं त बाबा माहौल ख़राबु न कयो, वेहो गॾिजी ॻाल्हायो ऐं इन मसइले जो हलु कढो। उन लाइ असां एप्लीकेशन लिखीसीं, जंहिं ते असां पैनल जे 5 माण्हुनि सही कई आहे, 5 ई उहिदेदार आहियूं। उहा सीनियर नायब सदर साईं सिकंदर भुटे ॾे खणी वियासीं। साईं सिकंदर भुटे असांखे जवाबु ॾिनो, साईं मां सीनियर नायब सदर बि न रहियो आहियां ऐं सदर जेको आहे त एजाज़ सियाल रहियो आहे। बाबा उहो कॾहिं थियो? चवंदा साईं उहा असां सिलेक्शन करे छॾी आहे। हाणे साईं असांजो मीडिया जे थ्रू इहो अर्ज़ु आहे त महिरबानी करे जेको हिननि गैर क़ानूनी गैर आइनी अमल कयो आहे उनखे असां निंदियूं था ऐं उनखे रद्द था कयूं। जेकॾहिं ही इन में अमल में अॻिते वधंदा त असां बि वधंदासीं ऐं असां पंहिंजी बाडी ठाही आहे। जीअं हिननि 4 मेंबरनि ते गॾिजी करे काउंसिल घुराए हिननि पंहिंजी बाडी ठाही, असां बि ठाही आहे। उन में साईं इमदाद अली जलबाणी तव्हांखे वज़ाहत करे वियो, जंहिंमें मूंखे सदर हिन दोस्तनि चूंडियो आहे, ॿिया मुंहिंजा दोस्त मूंसां गॾु वेठा आहिनि ऐं असांजो इहो वाइदो आहे उस्ताद बिरादरीअ सां त इनशाला असां जीअं ख़िदमत कंदा रहिया आहियूं ऐं अॻिते बि कंदासीं, कहिड़ी बि जॻह ते कहिड़े बि प्लेटफॉर्म ते हुजूं, पर उस्ताद जी ख़िदमत असांजो अज़म आहे। महिरबानी करे साईं जन खे वरी बि असां गुज़ारिश था कयूं त इन मामले खे इंगायो न, इन में तज़ाद में न अचो ऐं वेही करे इन मामले जो हलु कढो। बहितर इहो थींदो जेकॾहिं डायलॉग न कंदा, ॻाल्हियूं न कंदा त 2 धड़ा ठहंदा ऐं उहे 2 असां उस्तादनि जी ख़िदमत कंदासीं। पर इहा सरते दरे जा उस्ताद इहे साहब बि गवाह हुजनि। जॾहिं हीअ हिते इलेक्शन थी हिन कैंप में, हिन जेके स्कूल में थी, त असां भरपूर नमूने सां भरपूर कामयाबीअ सां असां इलेक्शन खटीसीं। असां सॼे पंहिंजे दोस्त हुनखे हाजन सां वॾो सम्झोसीं। पोइ तारक मछली ज़िले ते वियो त हुन पंहिंजो जेको आहे असांखे माना सफ़ा ॼण त विसारे छॾी। त मां आहियां ई बसि चयो मां त बाबा तूं चए बाबा ज़िले ते मां बीहंदो, बाबा तूं सिंध ते बि अलाह तोखे ख़ुशि रखे, तूं सिंध ते तूं असांजो सदर आहे, ज़िले जो सदर आहे, तुंहिंजी असांखे इज़त आहे। तूं पंहिंजे दोस्तनि खे, पंहिंजे भाइरनि खे, पंहिंजे उस्तादनि खे गॾिजी खणी हल। हाणे बि जॾहिं हिते आयो त हीअ दोस्त सभु उस्ताद, तमामु घणा उस्ताद वेठा हुआसीं, त छड़ो हीअं कंदो निकितो हले वियो। कंहिं ज़िमेवार दोस्त लाड़काणे खां हाजन खे फ़ोन कई, चए बाबा तूं किथे आहे, असां तोसां ॻाल्हाइणो आहे। लाड़काणे जो माना उतां ज़िमेवार दोस्त पंहिंजो तनज़ीम जो दोस्त हुयो, हुन फ़ोन कयसि, चई मां साईं बलोचिस्तान निकिरी वियो आहियां। हिकिड़ो कूड़ ॻाल्हाइण जो तरीक़ो, हे सभु उस्ताद गवाह आहिनि, हितां जा आफ़ीस जा पटियाला इहे सभु गवाह आहिनि त हिते हाजन सियाल हो, पर उन सां कूड़ ई। पोइ असां सां जेके बेवाजिबियूं थियूं उन जे करे असां बि जेको आहे हीअ उहिदेदार चूंडियल, असांजो सदर जेको आहे उहो इम्तियाज़ गांगोरो सदर आहे। असां उनजे निगरानीअ में हेठां असां उनखे कमु कंदासीं। असां इनखे हीअ चूंडियो आहे, पर हू जेको आहे तमामु घणनि हेठि माना ॻाल्हियुनि ते लही आयो आहे। धमकी ॾियण ते मां हीअं कंदुमि, मां हीअं कंदुमि, तव्हांजी मेंबरशिप ख़तमु कराईंदुमि, तव्हांखे मां हीअं कंदुमि। बिस्मिल्लाह बाबा, जेको थियो पाण मुंहुं ॾींदासीं। असां उस्तादनि सां गॾु आहियूं, तव्हां उस्तादनि सां असांखे तावन खपे, तव्हां उस्ताद असां सां साथ ॾींदो, वरी केर बि दुनिया जी ताक़त जेको आहे असांखे नथी हटाए सघे। असां इहे कमु कंदासीं। जेकॾहिं किथे बि कंहिं बि मोड़ ते असां एतिरा दफ़ा विया आहियूं, माना जेके 3 महीना मुसलसल माना जेको आहियूं, त असां बाबा तूं वेही पाण में, तूं वॾो आहे, कचहरी करे ॻाल्हियूं करे हुन मसइले खे हल कर, पर हू मसइलो हल करणु चाहे कोन थो, मसइले खे इगाइण रहियो। वरी इजाज़ जेको सियाल आहे नौंदरे वारो, उहो जो ख़ुदि उते असांजे नौंदरे दोस्तनि खे जेके आहिनि